अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा आरएस बालाजी खान मिठल के मारे हाणे राबेल सां ज़बरदस्ती शादी करे छॾींदो। छा मंठार हाणे शेरदिल मथां हमलो करे शेरदिल के माराए छॾींदो। छा वरेल खान हाणे मल्हार के आज़ाद कराईंदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल लिखियल लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वजह पहले से न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजे टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो प्रेस बालाजी खान राबेल खे ईअं ते मिनतूं कंदो ऐं राबेल जे मथां ज़बरदस्ती ज़ोर वधाए छॾींदो ऐं उनखे चवंदो त अगरि जेकॾहिं तूं मूंसां शादी करण लाइ राज़ी थी त ठीकु आहे, न त पोइ मां ज़बरदस्ती मजबूर थी करे तोहारे माउ पीउ खे को नुक़सानु पहुचाए सघां थो ऐं पोइ तुंहिंजे करे उन्हनि खे मारे बि सघां थो ऐं पोइ तोसां निकाह बि करे सघां थो। राबेल चवंदो प्रेस बालाजी खान अगरि जेकॾहिं तो ईअं कयो त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो, इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। छो जो मूं बि फ़ैसिलो करे छॾियो त अगरि जेकॾहिं तूं बाबा मिठल खे को बि नुक़सानु पहुचाईंदे त पोइ मां बि हीअ दुनिया वीरान करे छॾींदुसि ऐं नसलनि जा नसल तबाह करे छॾींदुसि ऐं तुंहिंजो नसल तबाह करे छॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मंठार खान जेको आहे हाणे बालाजी खान सां वाइदो करे छॾींदो। अगरि जेकॾहिं हाणे शेरदिल मुंहिंजे साम्हूं चढ़े त पोइ मां उनखे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि, छो जो आईंदा हू कॾहिं बि मुंहिंजे साम्हूं न ईंदो। मूं फ़ैसिलो करे छॾियो जेसीं ताईं शेरदिल खे नथो मरे, जेसीं ताईं मुंहिंजे दिलि खे सुकून कॾहिं बि न मिलंदो, न ई मां सुख जो साह खणी छॾींदुसि। प्रेस बालाजी खान चवंदो त हा मंठार, इहे ई मां चाहियां थो त तव्हां जेको आहे शेरदिल खे मारियो ऐं मुंहिंजे दिलि जो ठार थधो थिए। शेरदिल खे मारण खां पोइ मां पंहिंजी दिलि जो ठार पूरी कंदुसि ऐं मां राबेल सां शादी करे ऐं हीअ ज़िंदगी खुशहाल करे छॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरेल खान जेको आहे मल्हार ऐं रोशन सां मिलंदो, उन्हनि खे चवंदो त तव्हां बसि परेशान न थियो, तमामु जल्द जेको आहे मां तव्हांखे आज़ाद कराईंदुसि ऐं तव्हांखे टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे, छो जो हाणे तव्हांजे मथां मुंहिंजो हथ आहे। हाणे भले रस बालाजी खान केॾी बि ज़ोर लाइ बहरहाल पुलिस हाणे तव्हांखे घणा ॾींहं कैद में न रखी सघंदी, जो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। मल्हार चवंदो त वरेल खान इहा तव्हांजी महिरबानी थी जो तव्हां असांजी मालिकी कयो पिया ऐं असांखे हितां आज़ाद थियण जी दिलि असां ॾियो पिया। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं मुंहिंजो ख़ैरु रखंदा। खुदा हाफ़िज़।